नासिन थाणो बुलाखान में कानड़ा बिरादरी के सवे मानन चोरियों वापस न थियण थाणो बुलाखान पुलिस की ज़ियादतियुनि के खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कियो। तफ़सील शहबाज उमरानी जी ने रिपोर्ट में। थाणो बुलाखान में करचात जी कानड़ा बिरादरी के तरफा मुसलसल चोरियों थियण, चोरियों वापस न थियण, चोर गिरफ्तार न थियण ऐं थाणो बुलाखान पुलिस की ज़ियादतियुनि के खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कियो। मुज़ाहिरीन मोहम्मद अज़ीम कानड़ो, मोहम्मद आलम कानड़ो, मज़हर कानड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब थाणो बुलाखान ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त 2 साल खां वठी असांजी चोरियूं केॾीमहिल प्लेट खजी थो वञे, केॾीमहिल जनरेटर खजी थो वञे, केॾीमहिल मोटर खजी थो वञे, केॾीमहिल मशीन जे खूह में बोर में पाणी उछले वेंदा आहिनि, अंदरि पथरा त माना दुश्मनी हुनजी असां सां चालू आहे। असांजी ज़मीन ते हुननि जो कब्ज़ो आहे 30 साल खां वठी। काफ़ी असांजूं चोरियूं थियूं, प्लेटूं खजी वियूं, पेटियूं खजी वियूं, डायनामोर खजी विया आहिनि ऐं इन लाइ करे असां पुलिस वटि दावूं ॾिनियूं ऐं पंहिंजो दरख़्वास्तूं ॾिनियूं, एनओसियूं कटायूं, पर असां को बि इंसाफ़ नथो कयो वञे। असांजूं पहिरियां चोरियूं जाम थियूं, हींअर ताज़ी आहे, कल्ह चोरी थी आहे मज़हर जी कानड़ा बिरादरी में। सो असां पोइ पहिरीं बांदा, पोइ उन खां पहिरियां करचाली पुलिस आंदी, करचाली पुलिस खां पोइ SHO थाणो बुलाखान पहुतो, उन खां पोइ DSP नूरियाबाद पहुतो। इन्हनि सभिनि चयो बसि असां जेको हिननि खे गिरफ़्तार करियूं था करियूं। अलाए केतिरियूं चोरियूं थियूं, पर जेका कलो की चोरी थी आहे असांजी उन में बिल्कुलु असां पहिरीं जी वठी आयासीं, पेरा खणी उन्हनि जे घरनि ते विया आहियूं। जीअं टाइम SHO आयो, SHO चयो बसि 2 मिंट में ॿधान उन्हनि ते FIR थो कयां। इलेक्शन खां वठी असांजे त कूड़ा FIR असां ते नाजाइज़ी, तंहिंखां पोइ असांजूं चोरियूं थियणु शुरू थियूं। जंहिं मुंहिंजी हींअर चोरी थी आहे, माना सोलर प्लेटूं असांजूं खणी आहिनि। तमाम मुज़ाहिरीन जा वीचार ॿुधा। मुज़ाहिरीन IG सिंध, DIG हैदराबाद, SSP जामचोर का मुतालबो कयो आहे त DSP नूरियाबाद, नज़र डेशक SHO थाणो बुलाखान कुर्बान कमरानी के हटायो वञे। मुज़ाहिरीन इहो मुतालबो कयो त चोरी जी शफ़ाफ़ जांच कराए खेनि चोरियूं वापसि करायूं वञनि ऐं मुलवस जवाबदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे। शहबाज उमरानी, आवाज़ TV न्यूज़, थाणो बुलाखान।